Assalamualaikum. Waalaikumsalam. Saya Tebio. Terba. Sai ko ji. Sai. Sai. Saya Tebio. Assalamualaikum. Waalaikumsalam. Ya Rabba, तोबा कभी किदाने छोकरो मुझे फोटो कढारो साईं जो बैठो आ बाबा 16 करे कढी आदा कोला पड़ो हिकड़ी शेर भी हरी हेनी वाला आज रही तो सब तकणो को आ तो साईं तो रात में तो फोटो दा कढूं हां हिकड़ो बहान जाने जा बचन थोरो हेठ आज सर हां जल्दी कढी फेसबुक ते जा हां हां ॿियो कढ ॿियो थोरो पोयां बि कढ सवलो करे कढ हां सर हां जल्दी कर फोटो भला करो मैं जल्दी सही को लगे होंडा फाते दे लिया ओए सही मान से जानो फेसबुक ते लिया लाइक बाकी मिल जाने हां मारो खबर दे पैसा सही फातो जो करे फोटो कढी फेसबुक ते मोकल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अदा जेका तो बह कभी बाबा तो बह कभी जहां छनु असर पे गए हां तो बह कभी बा ये जहां छनु चाचा साईं बैठा जो बता बैठा दरवेश दरवेश ये साईं बस दा तो अंकल आइए ये तो मोबाइल बिस्तर में पंज सेकंड तो मां तंग था कन डाढो यार अदा 5 मिनट में चा पियो वही फाते गया तो हां गोटे बच्चा हां ठीक ठीक मेरे भी फोन है अरे यार वेट कराएंगे यो गोठरी किथे आ कदे कल कर जो थियो ठीक है तरो तो कोन खयदन ने अचे चुदा नाम लिखनो जन समझ जा ठीक है जी इन नंबर काबू कर साईं जो फोन को चले जा मानू जा मरन जा लो रुको फोन मत तो खाजी दुनिया है दम गुजर हर के हलनो साईं पानी हां अब चुकरा पानी टिश्यू खड़िया साईं साहब के गया टिश्यू बस यार हमारे से तो मिनरल वाटर अब मिनरल वाटर साईं मिनरल वाटर यार चाह जनाजे में पर यार कल तो आईएस पे बराबर को तो फोन जो कराची प्रोग्राम थियो तो विसलो दे जनाजे में छड़ी कोन थी सके इनी जला माजरत साईं दी गाल कानी का छा तो उम्र आगे पंजे के साईं सी गाल पूछ छड़ी टिश्यू करन जा थोरो साईं टिश्यू छा तो उम्र आगे दा साईं बाबा तो दिले रो हां वो तो दिले रो साईं चाचा बीमार हो या अरे यार अस्पताल में अरे बीमार होनी छाजो यार वडो दिलेरो अच्छा तो के बीमारी लगी पा वडो दिलेरो साईं बा कंधार असाई साजी बा हां बस साईं डी गाल साईं दिलेरो बस वडी गाल ही आई रात जो पानी दे रो बिनी रात जो जागो चना को खाई से न साईं ना बोला सी बच्चा ना गन के हुई लतू दी मारे छडी जोरा बढ़िया से न साईं डी गाल ही कानी साईं वडो दिलेरो हां रात जो पानी दे रो बिनी रात जो जागो चालो आयो पे ओचो को कुत्तो को गसरी गड कुत्तो साईं हां कई ओचो तो कई हुन कई हाउ अथा ये भाव कई भाव कुत्तो एकदम घणी वाले कई हां चढ़ी ना गाली पूछो बस साईं बस दा ये जान छनु हां साईं सब्र कर बाबा सब्र कर असि आची आऊं तो दुखा साईं तो दुखा असाई साजी बा असा दुआ गुरिया इंशाल्लाह हमरा ता जो समझ लियो जन्नत में हां 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 असल तो ही हलनो ना भाई दुनिया दा आई कूड़ ठगी लख 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 हाजी लख लख आ जा थोड़ा यो तो जो बार डोबो यो साईं जो न डोबा यो कादरू एजेंट जो को इलेक्शन बैठो कादरू पाण हां घरे एजेंट तो हां खास मां सजी रात दी रखो तवाजी क्या तो दी रखो साईं अजी साईं तवा बेटी आयो एडी दिलचस्पी तो हां तू है पुलिस इलेक्शन में मुसा मुझे लाई जंड पे चारो बैठो आई छोकरो तमा भड़ो पढ़े लिखलो साईं नाश्तो हां खादो तुम नौकरी ला हां भले हां खादो नौकरी ला मुके चयो हुई आ कोशिश में लगो बस सुबार पर ऑर्डर कराए जा पर वियो धणी से धणी पोती हां ऑर्डर आउ जे ठो आवो तुझे ला कोशिश कंदा तो हु शे पी छोकरो तो जो दिलेर छोकरो भाव त वरी बस हाजो ने बस यार ई जान आए छडू वर केंगे बस असा यार यू फातो बिलाई करयो ने तो मुख्य यार यो इजाजत है तकड़े निकता तो जरा कोन थी सु साईं पानी कोन पीतो है मिनरल वाटर कंदाओ छा
असां नलका वाटर बस खैर मिल वठे पहिरियों नलका वठे कोन पियूं हा आया त कड़मी कम तारा ॿुधायो हा मुंहिंजे ॿुधायो मूंखे चई दवा हेॾा ऐं दोस्त पंहिंजा छोकिरो आहे उनजो कजियो थी आहे त मूं चयो भला पाड़े जहिड़ी ॻाल्हि आहे थी चूं आयो जनाज़े में चवां पर तकड़ में ताज़ो 50 रुपया अजर कजो वठो 50 रुपया अजर कयो अथई बाबा साईं तव्हां रखी छॾियो 50 ऐं 50 ख़तम बतम अजा रहंदव बेलो बेलो कंदव नी जला मेरे बाबा दुआ जा दुआ सम्झ 50 ठीकु आहे अरे साईं जी तव्हांजी मर्ज़ी हा असांखे जो इजाज़त वरी ॿियूं उधर खयूं हा हा बस वेठा जो गॾु न साईं की हरी के थींदो हा गॾु ई बि हरी के थींदो गॾु तव्हांजो पंहिंजो अचणु असांजो अचणु वञणु छोकिरा हिकिड़ो फोटो कढी वठो भाई हा सर अॼु लिखी ॾियो साईं थोरो बढ़ाओ गॾु ॿियो फोटो कढो फोटो कढो चाचा तूं गॾु बीह बाबा तव्हांजो बची वञे छोकिरो आहे फोटो कढाओ ॾाढो भलो असां पुराणी साड़ी हा सर लॻी वियो भली ॻाल्हि आहे वाह वाह अब भाई फेसबुक ते ॾिजा हा साईं उमाया भेजे अब गॾु साईं दुख सुख में गॾु बाबा लख मुबारक लख लख असांखे